थींदी आहे। दिलि थी चए तो ख़ुदकुशी करे छॾियूं, वञी दरिया में पाण उछलायूं, अहिड़ो असांखे करे छॾियो अथनि। हीअ अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों, ही मुलाज़िम आहिनि 7 डेवलपमेंट अथॉरिटी जा, जे काफ़ी ॾींहनि खां वठी कराची में हुते एहतिजाज पिया कनि, हुननि खे पघारूं कोन थियूं मिलनि। त हू पंहिंजे घरां ख़र्चु करे कई महीननि खां वठी ड्यूटियूं पिया था कनि, पंहिंजो ख़र्चु करे हुते ड्यूटियुनि ते किराया भाड़ा भरे ड्यूटियुनि ते वञनि था। रिहाइशूं न आहिनि, रिहाइश जा हुते जेके ख़र्च आहिनि मसवाड़ उहे भरे हुते ड्यूटियूं पिया था कनि। मुंहिंजे मूंखे बुख मारियो आहे, मां हे दर्द मां थोरो आहे, मां हिननि खे रड़ियूं करे करे थको आहे, केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। हे ॾुख मां ॾाढो, हिननि जे ॾुख मूंखे रुआरे थो असांजे। हिननि जी तव्हां दांह ॿुधो, ही कहिड़े न मजबूर आहिनि ऐं कहिड़ी न मजबूरी में दाऊं पिया था कनि। कराची में हुते वेठा आहिनि थिया, पंहिंजा बछड़ा छॾियो एहतिजाज पिया था कनि, छा ख़ुशी मां वेठा आहिनि हुते। लाज़िमी हिननि जो चुल्हो कोन थो ॿरे, हिननि खे तकलीफ़ आहे तॾहिं ई घरां निकिता आहिनि। ऐं हुकूमत खे बि सोचणु खपे। रोज़ु नवां दावा पिया था कनि, रोज़ु नवां ड्रामा पिया था कनि। असां एतिरियूं नौकरियूं ॾींदासीं, असां एतिरनि माण्हुनि खे रोज़गारु ॾींदासीं, असां सिंध जी तरक़ी करे छॾी आहे, असां हाणे पंजाब में तरक़ी कंदासीं। पर सिंध जा माण्हू, साईं मुराद अली शाह जे तक जा माण्हू, जेके 7 डेवलपमेंट अथॉरिटी में जेके एम्प्लॉइज़ आहिनि, मुलाज़िम, उन्हनि खे पघारूं कोन थियूं मिलनि। साईं मुराद अली शाह जा वॉन्टर आहिनि, जेके चवनि था असां उन जे तक में रहूं था ऐं साईं मुराद अली शाह खे वोट ॾियूं था। अगरि हे पंहिंजो वॉन्टर जी कोन था ॿुधनि त पोइ ॿिए माण्हू जी छा ॿुधंदा। सो पीपल्स पार्टी आहे, हीअ असांजी पीपल्स पार्टी आहे, जेके असां वोट ॾींदा आहियूं, जंहिंसां ख़ुशी करे असां हिननि खे बिना मुक़ाबले, असांजी यूसी बिना मुक़ाबले आहे। ऐं उहा उन जो सिलो सिंध हुकूमत जा रोज़ु नवां कूड़ा, नवां ड्रामा, नयूं फनकारियूं। असां माण्हुनि खे रोज़गार ॾींदासीं, असां माण्हुनि खे धंधे रोज़गार सां लॻाईंदासीं। पर ख़ुदा जेके तव्हांजे सरकारी जेके मुलाज़िम आहिनि, जेके एम्प्लॉइज़ आहिनि, जेके इहे 7 डेवलपमेंट अथॉरिटी जा, तव्हां हिननि खे त पघारूं ॾियो, तव्हां हिननि खे त फ़ाक़ा कशे खां बचायो। तव्हांजा इहे ॿिया दावा, इहे कूड़ियूं ठगियूं, इहे कूड़ा आसरा, कूड़ा दिलासा, इन्हनि मां तमामु हाणे बेज़ार थी चुकी आहे। आवाम खे बि ख़बर आहे जेको तव्हांखे आवाम जे लाइ हाँ फाटो आहे। पर जेके अॻु में जेके मुलाज़िम आहिनि, जेके ड्यूटियूं कनि पिया था, जेके पंहिंजा ख़र्च करे चुका आहिनि, या एतिरो टाइम तव्हांजी हिन गवर्नमेंट जे हिन डिपार्टमेंटनि में ॾेई चुका आहिनि, तव्हां ख़ुदा इन्हनि खे त पघारूं ॾियो, इन्हनि खे त फ़ाक़ा कशी खां बचायो। असां सिंध हुकूमत खे हिन सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म तां इहा ई अपील कंदासीं त ख़ुदा हिननि खे पघारूं ॾियो, हिननि खे फ़ाक़ा कशी खां बचायो वञे, ऐं हिननि जे बचनि जे बारे में कोई सोचो, हिन खे पघारूं ॾियो। हिननि खे तव्हां नयूं नौकरियूं त कोन था ॾियो, तव्हां नवां माण्हू त उन्हनि खे त रोज़गारु कोन था ॾियो, पर जेके तव्हांजी गवर्नमेंट में आहिनि, जेके मुलाज़िम आहिनि, जेके कमु कनि पिया था, ख़ुदा उन्हनि खे त पघारूं ॾियो, उन्हनि जी ज़िंदगियूं त बर्बादु न कयो, उन्हनि जे बचनि जे बारे में कुझु सोचियो।